अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आऊंगे हैं सारा सुमरूगा हिन बुलेटिन में मूसा गस साथ दींदी अफारा शाह सब खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। सदर आसिफ अली ज़रदारी अफ़गानिस्तान के जंग बदिरां ॻाल्हियुनि जे मेज़ ते अचण जी आछ करे छॾी। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान हिकु ज़िम्मेवार एटमी मुल्क आहे। बहादुर पाक फ़ौज मार्काए हक़ में भारतीय हमलनि खे तारीख़ी फतह में तब्दील कयो। 26 फरवरी ते तालिबान रिजीम ओलह सरहद ते हमला कया। तालिबान रिजीम रेड लाइन पार करण ते पाकिस्तान जो रद्द अमल ॾिसी वरितो। ॻाल्हियूं ई इलाइक़ाई सलामती जो रस्तो आहिनि। पार्लियामेंट जे गॾियल इजलास खे ख़िताब कंदे आसिफ ज़रदारी चयो आहे त वाज़िह करियूं था त पाकिस्तान जी सरज़मीन मुक़दस आहे। कंहिंखे बि उहा इजाज़त न ॾींदासीं त हू पाकिस्तान खे कमज़ोर करण लाइ पाड़ेसरी मुल्क जे सरज़मीन इस्तेमाल करे। जॾहिं बि क़ौमी ख़ुदमुख्तियारी खे चैलेंज कयो वियो, पाकिस्तान सबुर ऐं मज़बूत अज़म जो मुज़ाहिरो कयो आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त मौजूदा सूरतहाल इंतहाई नाज़ुक आहे। ईरान सूरतहाल खे वेझो खां मॉनिटर करे रहिया आहियूं। खिते मां छिकटाण ख़त्म करण जी कोशिश करियूं पिया। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे इसहाक़ डार चयो आहे त केतिरा ई भेरा चाहियो त अफ़गानिस्तान सां मसइलो ॻाल्हियुनि ज़रिए हल थिए, पर नतीजो उड़ी निकितो। पाकिस्तान इलाइक़ाई मुल्कनि सां राब्ते में आहे। कोशिश आहे त ईरान ऐं अमरीका खे ॻाल्हियुनि जी मेज़ ते आंदो वञे। कुवैत में केतिरा ई अमरीकी वेढ़ाक जहाज़ किरी तबाह। कुवैत जे दिफ़ा वारे वज़ीर जहाज़ किरण जी तस्दीक करे छॾी। अमरीकी F-15 जहाज़ किरण जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। पायलट ज़ख़्मी, इस्पताल मुंतक़िल। कुवैत जे दिफ़ा वारे वज़ारत जो चवणु आहे त अॼु सुबुह अमरीका जा केतिरा ई वेढ़ाक जहाज़ किरी तबाह थिया आहिनि। अमरीकी जहाज़नि जे किरण जो सबबु ॼाण जी जांच जारी आहे। ईरान पारां अमरीकी जहाज़नि खे तबाह करण जी दावा। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में ईरान ते इसराइल ऐं अमरीका जे हमलनि ऐं आयतुल्लाह ख़ामनाई जी शहादत वारे वाक़िए ख़िलाफ़ सिंध बार काउंसिल जे सटे वकीलनि ऐं ॿियनि तंज़ीमुनि जा मुज़ाहिरा, अदालती कार्रवाइयुनि जो बाइकाट सां गॾु में शटरबंद हड़ताल कई वई। हैदराबाद में वकीलनि पारां डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट खां प्रेस क्लब ताईं रैली। मीरपुर ख़ास में हाई कोर्ट बार एसोसिएशन तरफ़ां ख़ामनाई जे क़त्ल वारे वाक़िए ख़िलाफ़ अदालती कार्रवाइयुनि जो बाइकाट। वकीलनि रैली कढी, इसराइल ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। सिंध बार काउंसिल जे सते सिंध हाई कोर्ट, पैंच सखर ऐं मातहत कोर्टनि में अदालती कार्रवाइयुनि जो बाइकाट। रैली कढी वई। टंडो मोहम्मद खान सां गॾु जैकम्बाद, ओबावड़ो, बुलड़ी शाह करीम में बि मुज़ाहिरा। मटियारी, दादू, ठारू शाह, दौदापुर, कमालदेरो, मक़सूदो रिंद में बि शियाए तंज़ीमनि तरफ़ां रैलियूं कढियूं वयूं। सऊदी अरब में बाहि लॻण सबबि जोही वासी 3 ॼणा सड़ी फौत। ॻोठ तगियो वासी आलम, गुलाम शबीर ऐं फिदा हुसैन लुंड जिदा में सड़ी फौत थी विया। वाक़िए जो इत्तला मिलण ते संदसि घर में ऐं ॻोठ में माहौल सोगवार। कोटकी वेझो नौजवान जी 4 महीना पुराणी खोपड़ी हथ। 2 ॼणा गिरफ़्तार। पी सेक्शन थाणे जे हद मां नौजवान जानिम मलिक जी खोपड़ी मिली। नौजवान जानिम 4 महीना अॻु पुरसरार नमूने गुम थी वियो हो। वारसनि मुताबिक़ बिरादरी जे माण्हुनि सां तकरार हलंदड़ आहे, जेता नौजवान खे अगवा करे क़त्ल कयो वियो आहे। करमपुर वेझो हथियारबंदनि हथां फायरिंग में पोरियत नौजवान क़त्ल। करमपुर लाड़ी वटि मोटरसाइकिल सवार हथियारबंद कमत जो जूस विकिरो कंदड़ पोरियत कुराड़ो चाचड़ खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। लाश अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बैदि लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। कंबर भरिसां पुलिस एहलकार सरकारी राइफल साफ़ कंदे ओचितो गोली फायर थियण सबबि फौत। ॻोठ घटण में नौजवान पुलिस एहलकार मसूद अहमद वुरड़ो घर अंदरि सरकारी राइफल साफ़ करे रहियो हो त ओचितो गोली फायर थी, जंहिं में हू फौत थी वियो। टंडे मोहम्मद खान वेझो बाहि लॻण सबबि हारियुनि जा 30 घर सड़ी रख। ॻोठ काठोड़ में ओचितो घरनि खे बाहि वकोड़े वई। अलाह तला सड़ी रख थी वियो। इतला बावजूद फायर ब्रिगेड वक़्त ते न पहुती। घरनि में पयल अनाज, लटो, कपिड़ो ऐं ॿियो सामान मुकमल तौर सड़ी वियो। मुतासिर ख़ानदान खुलियल आसमान हेठि वेठल।